उहे तुनिया मरी वया जेकी घेटा ॾींदा हुआ, यानी सखी मर्द उथी वया। दोस्तो, तुनिया जनाब गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तान वारे जा मुरीद आहिनि, जेकी पाण खे फ़क़ीर सॾाइनि था। मुल्तान वारनि बुज़ुर्गनि जा केतिरा ई ख़ुदा रसीदा मुरीद सिंध में थी गुज़रिया आहिनि, जिन मां केतिरनि ते त ज़बरदस्त मेला बि लॻंदा आहिनि। जैसलमेर जे हिंदू राजा जो नौजवान राजकुमार हज़रत गौस बहाउद्दीन जी बैयत हासिल करे मुसलमान थियो, जंहिंखे रूहानी फैज़ सां मालामाल करे पोइ हुकुम ॾिनई त सिंध में वञी रह ऐं रूहानियत जी तबलीग कर। मखदूम अब्दुल्लाह पुराणनि हालनि में अची रहियो ऐं वॾो फैज़ बख़्श बुज़ुर्ग थी गुज़रियो हो। सिंध में गौस साहब ऐं उन जे जानशीननि जा केतिरा ई मुक़रर कयल ख़लीफ़ा हुआ, जीअं ॼाम ॾातार, जंहिंजो मक़बरो ॻोठ खॾड़े तालके सिंझोरे जे नज़दीक आहे। सखी दाद वाही, जेको दरगाह दाद वाह जे किनारे ते तालके नौशेरे फ़िरोज़ में आहे। ख़लीफ़ा वन्हियो, जंहिंजो मक़बरो नसरपुर शहर भरिसां आहे। दरवेश सिंहड़ो, जंहिंजो मक़बरो टंडो अलहयार भरिसां आहे। मखदूम अब्दुर्रहमान, जेको सामारी शहर जे नज़दीक आहे, वग़ैरह वग़ैरह। तुनिया फ़क़ीरनि मां बि के ख़लीफ़ा हूंदा हुआ, जेके ॻोठ ॻोठ मां मुरीदनि खां घेटो वठी पहिरें प्यादो मुर्शिद साईं हज़रत गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानीअ जी दरगाह शरीफ़ ते वेंदा हुआ। ख़लीफ़नि सां गॾु हज़ारे माण्हू बि शामिल हूंदा हुआ। मोहतरम अला बख़्श तुने फ़क़ीर जी रिवायत मूजिब 1920 ईस्वीअ खां ख़लीफ़नि पीरनि प्यादो घेटनि ॾियण जो रिवाज बंदि कयो। हींअर त सिंध मां पहिरें प्यादो को बि कोन वञे, जंहिंखे दरगाह शरीफ़ जी ज़ियारत जो शौक़ु थिए सो रेल या गाॾियुनि ते चढ़ी उते नज़रानो ॾेई अचे। हींअर जीअं त हर कोई पंहिंजीअ में पूरो आहे, तंहिं करे अहिड़ो को बि तुनियो कोन आहे जो पहिरें प्यादो घेटो ॾेई अचे। तुनियनि जी अहिड़ी हालत खे ॾिसी कंहिं ईअं चयो त उहे तुनिया ई मरी विया जेकी घेटा ॾींदा हुआ। दोस्तो, ही पहाको अव्हां जो अॻ में ॿुधल हुयो या न, ज़रूरु ॿुधाइजो ऐं पंहिंजे तुनियनि दोस्तनि खे मेंशन ज़रूरु कजो।